बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाह जे नाले सां शुरू था कयूं। लतीफ़ साईं जे मेले में हाज़िर आहिनि। हीउ जेको मेलो आहे ख़ुदि जेको आहे सो लतीफ़ साईं लॻायो आहे, लतीफ़ साईं जे फ़क़ीरनि लॻायो। ऐं इहो जेको मेलो आहे उहो सदाईं जेको आहे सो क़ाइमु दाइमु रहंदो। ऐं उन मेले में जेके वॾा वॾा जेके नाला मेले में आया आहिनि उन्हनि जेको आहे सो उहे उन में जेके किरदार जेके आहिनि लतीफ़ साईं जा, लतीफ़ साईं जिन किरदारनि खे जेको आहे सो बुनियादु बनाए जेको आहे सो असांखे पंहिंजी ज़िंदगी जो फ़िलसफ़ो ॿुधायो आहे ऐं क़दुरु ऐं मयार जोड़िया आहिनि। अॼु लतीफ़ साईं जे हिन कॉन्फ्रेंस में हीअ आलम बरज़ख़ मां इहे जेके किरदार जेके आहिनि लतीफ़ साईं जी शाइरी जा उहे असां सां गॾु जेको आहे सो मौजूदु आहिनि ऐं उहा कॉन्फ्रेंस हले पई। छो त लतीफ़ साईं जो मेलो आहे उहो सॼी दुनिया में मेलो आहे। हीअं माना तव्हां जेकर दरगाह ते हींअर बि जेको आहे सो दरगाह जो दीदार कयो, हींअर बि हुते माण्हू खे कीअं झलींदो। उहे बाज़ारूं आहिनि, उहे सॼियूं पियूं आहिनि, माण्हू आहिनि उहे बि घुमनि पिया, दरगाह आहे उहा बि जेको आहे सो ॿरे पई ऐं ॿुरे पई। ऐं लतीफ़ साईं जो मेलो हाणे उहो सॼी दुनिया में जेको आहे सो जिते किथे जेको आहे सो मल्हाइबो। असां बि जंहिं मेले में आहियूं उनमें वॾा नाला उन में आहिनि, वॾा उन में किरदार आहिनि आलम बरज़ख़ मज़ा। पर पहिरियों नालो जेको असां वटि आयो आहे, पहिरियों वॾो माण्हू शेख अयाज़, उहो लतीफ़ साईं सां मुखातिबु आहे। ऐं लतीफ़ साईं जी जेका हीअ आहे कॉन्फ्रेंस जेका आहे मेले जी जेका पहिरीं धमाल आहे, पहिरीं धमाल में अचो त शेख अयाज़ खे था ॿुधूं, शेख अयाज़ जा बैत ॿुधूं जंहिंमें शेख अयाज़ लतीफ़ साईं सां मुखातिबु थी खेसि फरमाए थो, जाग भिटाई घोट सिंधड़ी थी तोखे सॾे, जाग भिटाई घोट सिंधड़ी थी तोखे सॾे, मरनि पियूं मारियूं काबियूं आहिनि कोट, मरनि पियूं मारियूं काबू आहिनि कोट, अच त तुंहिंजे ओट ॾाढनि खे ॾारे विझूं, चई भरिसां तुंहिंजे भित धणी, भरिसां तुंहिंजे भित धणी, झले बीठुसि झोल, ॾिनई ॿ टे ॿोल सखी मुंहिंजे साह खे, चई कणा खयमि के चमा, शिकायत चए थो कणा खयमि के चमा, खिलिया तुंहिंजा खेत, मूं वटि मिड़ी बेत तो वटि आहिनि आयतूं, वरी चोरियां चंग सदा करियां सिंध में। शेख अयाज़ लतीफ़ साईं सां मुखातिबु आहे ऐं त खेनि फरमाए थो त वरी चोरियां चंग। अॼु बि शेख अयाज़ ईअं थो लॻे ॼण असां सां ॻाल्हाए थो, पर हिते लतीफ़ साईं सां मुखातिबु आहे त वरी चोरियां चंग सदा करियां सिंध में, कोन्हे अॼु कलाम में सुर जो सिर सां संग, भरिया आव उमंग करियां लात लतीफ़ जी, चई ॾिनियो मूंखे ॾात ॻोढ़नि भरियूं ॻाल्हिड़ियूं, चई ॾिनियो मूंखे ॾात ॻोढ़नि भरियूं ॻाल्हिड़ियूं, चयूं लवे मुंहिंजी लात ॾुखड़ा सारे ॾेह जा, लवे मुंहिंजी लात ॾुखड़ा सारे ॾेह जा। इहो ई अॼु जा जेके शाइर आहिनि उन्हनि खे बि सॼे जेके ॾेह जा जेके ॾुख जेके आहिनि ऐं उहा सॼे जेके ॾेह जा जेके ॾुख उहे तव्हांखे ॻाइणु खपनि। चई चपन चोरायो अज़ल जी आवाज़ खे, शेख अयाज़ थो चवे त चपन चोरायो अज़ल जे आवाज़ खे, चई मोरूं लॻियूं मुंहं ते ॻोढ़नि ॻाल्हायो, चयूं मोरूं लॻियूं मुंहं ते, चई ॻोढ़नि ॻाल्हायो, चई प्रींहं पहुचायो असां नियापो नींहं जो, चई माण्हू मुंहिंजे मुल्क जा अॿो जे अणॼाण, माण्हू मुंहिंजे मुल्क जा अॿो जे अणॼाण, ॾुखनि ॾधियूं झूपड़ियूं बुखनि भरिया भाण, अलाह तन में आण साञा पंहिंजे साह जी। हाणे भई अलाह सां जेको आहे सो मुखातिबु आहे, अंदरि मंझि अथाह मोहबत माण्हूअड़नि जी, चई अंदरि मंझि अथाह मोहबत माण्हूअड़नि जी, चई पाछो आहे प्रींहं जो तिन जो सुहिणो साह, चई जेकर चुमियूं चाह ॾियां सारे ॾेह खे, इहो प्यार सां जेको आहे सो मोहबत जो इहो महराज आहे, जेकर चुमियूं चाह ॾियां सारे ॾेह खे, मिठड़ो आहे हर चीज़ खां, शेख अयाज़ चवे त मिठड़ो आहे हर चीज़ खां संगारनि जो साह, चई पटूं ॿधनि पेट सां थियनि बुखनि में पाह, चई ॾेखारियां कीअं ॾुखियनि खे चांडो कीअं चाह, ॾेखारियां कीअं ॾुखियनि खे चांडो कीअं चाह, किथे आहे अलाह इंसाननि जो आसरो, चई नंढड़ी नीगर वाट ते वेठे वाझाए, नंढड़ी नीगर वाट ते वेठे वाझायो, अलाह ऐं इंसान ॼण ॿिन्ही ॿाॾायो।
अलाह ऐं इंसान ॼाणे ॿिन्ही ॿाॾायो चई पेनूं पहुचायो ॾाढो ॾुख ज़मीर खे चई कणा कुनीअ में ॾिसी कणा कुनीअ में ॾिसी रुनी कोन कुछी चई लोलीअ मंझि लुछी चई लोलीअ मंझि लुछी ममता सारे माउ जी चई सदा आहे साह खे गभे जी ॻोल्हा सदा आहे साह खे गभे जी ॻोल्हा चई ढव बिना ढोला नाहे सान्य सूंहं जी ऐं लतीफ़ साईं बैतम जी हिकिड़ी मिली आहे ॿी ॻोल्हियूं था अञा कान थी त ढोल बिना ढोला कान्हे सान्य सूंहं जी ऐं माण्हुनि खे ढो बि खपे ऐं ढो जो ॻाल्हि सान्य जो बि हुजे पीउ जो ढो जो हुजे मानी जो ढो बि हुजे पर ॿई ढो ज़रूरी आहे जीअं सदा आहे साह खे गभे जी ॻोल्हा जीअं ढव बिना ढोला नाहे सान्या सूंहं जी पवे थो पारो चई पवे थो पारो कंबणी आहे कचनि में चई वेठे कटो विल में सुञल सियारो चई वेठे कटो विल में सुञल सियारो चई जीअ में जियारो उन्हनि नाम अलाह जो नाम वठो जेका पंहिंजो पाण खे जेका जियारीनि पिया उहे माण्हू चई विधमि ॾुखनि ॾाण सुख न संभरा सुपरी चई विधमि ॾुखनि ॾाण सुख न संभरा सुपरी सोचे हिन समाज ते कढे ॼिबियूं ॼाण चई दाए करियां ढेर ई बेमाना मांडाण चई सॼण अच मूं साण त अटकूं अॼु अलियाह सां हीउ शेख हयास लतीफ़ खे थो सॾे अॼु कंहिंखे सॾियूं अॼु असीं वरी शेख हयास खे सॾियूं लतीफ़ बि गॾिजे उहे सभई असां सां गॾु पर असुल ॻाल्हि आहे त असांखे हाणे उथण जी ज़रूरत आहे त सनी 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 बूंद सुञनि खे साड़े विधो चई सनी सनी बूंद सुञनि खे साड़े विधो अॻे ई अणहूंद वेतर झुरियनि झूपड़ियूं चई ॾिठमि विझी वाज झातियूं पाए झूपड़ियूं चई ॾिठमि विझी वाज झातियूं पाए झूपड़ियूं ॿ कई बाज मुंहिंजी माठ में चई रती नाहे रत चई रती नाहे रत ॾोरूं मिड़ियूं ॼिंदड़ीअ हाणे इहो सिंध जो जेकॾहिं तव्हां हिनखे सिंबल वठो त बि असांजी सूरत आहे ॼोरनि वांगुरु सिंध खे वठी विया अॼुकल्ह इंसान आहे इंसान जी जेका ज़िंदगी आहे ख़ासि करे अशराफ़ ऐं माण्हुनि जी घणाई जेका आहे उन सां इहो हशर आहे मुख़्तलिफ़ नालनि में जेको माण्हुनि सां कयो वियो आहे हाणे अयाज़ आहे अयाज़ हुजे हा पंहिंजी श्री पाण करे हा हाणे आउं सम्झां थो अयाज़ आहे बेट एॾा भला आहिनि ऐं ॿियो लतीफ़ साईं जेका कॉन्फ्रेंस में जेके हिन पढ़िया आहिनि ॿ टे बैट पढ़ूं था पोइ ॿिया इलाही आहिनि पोइ लतीफ़ जी कॉन्फ्रेंस में ख़्वाजा मोहम्मद ज़मा हूंदो ऐं पक हूंदो लतीफ़ साईं जा जेके बि जेके आशिक़ आहिनि जेके महबूब आहिनि सभु गॾु हूंदा ऐं लतीफ़ साईं जा किरदार बि हूंदा ससुई खे बि ॿुधंदासीं सोणी खे बि ॿुधंदासीं अॼु मारवी खे बि ॿुधंदासीं सोरठ खे बि ॿुधंदासीं उन सामूंडी खे ॿिया अहिड़ा लतीफ़ साईं जो हीरोइनूं जेके तव्हां ॿुधियूं ई न आहिनि हीअ रामकली खे ॿुधंदासीं खावड़ी में जेके थिया आहिनि किरदार लतीफ़ जा उन्हनि खे ॿुधंदासीं ऐं हीउ लतीफ़ जो मेलो आहे मुसलसिल 3 ॾींहं जेको आहे सो मेलो हलंदो ऐं तव्हांजे चैनल ते जेको आहे सो तव्हां ज़रूरु अचो अंबगोपाल ऑफिशियल ते अचो उते सॼो ॾींहुं 3 ॾींहं जेके आहिनि इहो मेलो जेको आहे मुख़्तलिफ़ जेके किरदार लतीफ़ साईं जा आहिनि लतीफ़ साईं ते जेके माण्हू ॻाल्हाए सघनि जहिड़ा माण्हू आहिनि लतीफ़ साईं जे लेवल जा जेके माण्हू आहिनि उहे माण्हू ईंदा ऐं ज़रूरु जेको आहे सो तव्हां हुनखे ॿुधणु ऐं ॾिसणु न विसारजो ऐं अहिड़ा मेला कॾहिं कॾहिं थींदा आहिनि अहिड़ो मेलो अहिड़ी कॉन्फ्रेंस आउं सम्झां थो कॾहिं कॾहिं थींदी आहे वरी बि थींदी ऐं आउं सम्झां थो इन खां वधीक सुठी थींदी शेख हयास चवे थो त रुनी नाहे रत ॼोरूं मिड़ियूं ॼिंदड़ी चई साथी उठ सुतत त साड़ियूं हिन समाज खे चई छिगी छपर खट आयो ता तॾीअ खे चई छिगी छपर खट आयो ता तॾीअ खे सावन खाधी सट चई सावन खाधी सट सुञनि सिर मथे कयो चई जली केसी जोत वाचूड़ा वेड़े विया मुख़्तलिफ़ सूरत आहे किथे आसिरो ॾिए थो किथे जेका सो तूफ़ान ॿुधाए थो चई जले केसी जोत वाचूड़ा वेड़े विया चई ॻाराणा ॻण ॻोत लताड़े विया लाट खे चई चढ़ियल आहे चौतरफ़ ज़ंजीरनि ते ज़ंग चढ़ियल आहे चौतरफ़ ज़ंजीरनि ते ज़ंग जुसो जकड़ियल जबर में ईज़ायल उमंग
चई दीवारुनि मां दाह थी चोरियो जो मूं चंग रची वियो रंग केॾी कूकारण लॻा। हीअ सिख यादि आहे। इहो वरी जेको आहे सिख यादि जेको आहे उहो वरी बि असांखे जेको आहे कॉन्फ्रेंस में जेको आहे खेनि घुराईंदासीं ऐं पाण असां सां 3 ॾींहं जेको आहे हुन कॉन्फ्रेंस में हूंदा ऐं तमामु वॾा वॾा माण्हू हिन कॉन्फ्रेंस में अचिणा आहिनि ऐं हीअ कॉन्फ्रेंस ज़रूरु अटेंड कजो। उन लाइ ज़रूरियत जेको आहे तव्हां अचिजो जेको आहे अॻो पाण ऑफिशियल ते जेको तव्हांजो पंहिंजो चैनल आहे उते इहा कॉन्फ्रेंस जेका आहे पाण लाइव बि हलाईंदासीं ऐं फ़िलहालु इहे जेके रिपोर्टिंग जेका आहे जेके पढ़ंदा अचनि था ॻाल्हाईंदा अचनि था तव्हांखे ॿुधाईंदा अचनि था। महिरबानी ज़रूरु जेको आहे तव्हां जेको आहे हुन मेले में असां सां गॾु हुजिजो ऐं असीं बिल्कुलु रोज़ानी जेको आहे तव्हांखे जेको बि अहवालु आहे उहो तव्हांखे ॿुधाईंदासीं। महिरबानी तव्हांजी। हीअ मेला सदाईं क़ाइमु हुजे।